नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त तव्हांखे ठठो मां ख़बर ॾींदा हलूं। ठठे में मुनाफ़िक़ और मुर्गी फ़रोशनि ख़िलाफ़ अवामी शिकायतुनि ते पब्लिक प्रेस क्लब ठठो जी टीम जो शाही बाज़ार जो दौरो मुर्गी फ़रोशनि पारां अतरादू रेट मुक़ररु थियल मुर्गी जे गोश्त जो रेट 300 खां 400 रुपयनि ताईं मुक़ररु। उन मौक़े ते शिकायत कंदड़ शेरी लाल बख्श मल्ला साफ़िन अॻियां दाईंदे चयो त मुर्गी फ़रोश दुकानदार नाले मूसो मीरवर मूंखे 400 रुपयनि में मुर्गी जो गोश्त ॾिनो आहे ऐं मूं रेट लिस्ट घुरी त उहा बि नथो ॾेखारे, जॾहिं त दुकानदार जो चवणु आहे त असांखे मुर्गी महांगी मिले थी ऐं मुख्तियार कार पारां ॿिनि हफ़्तनि खां का बि लिस्ट न ॾिनी वई आहे। ॿिए पासे सर्वे करण ते मुख़्तलिफ़ दुकानदारनि पारां 300 ऐं 350 310 ताईं मुर्गी जे गोश्त जो रेट मुक़ररु थियल आहे। उन मौक़े ते शहरनि आला हकाम खां मुतालबो कयो आहे त इंतज़ामिया जी बेदहानी ऐं मुनाफ़िक़ और मुर्गी फ़रोशनि ख़िलाफ़ फौरी कार्रवाई करे संदन ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वञे ऐं ॿी सूरत में हिननि ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।